कुछ माण्हू पाण खे हरू भरू भी ख़ानदानी सॾाइण जी कोशिश कंदा आहिनि। माण्हुनि खे कचहरी में ॿुधाईंदा आहिनि त असांजो वॾो हीअं हूंदो, असांजो ॾाॾो हीअं हूंदो। सॼो ॾींहुं जिते वेहंदा त उहो पंहिंजे ॾाॾिंग जी प्रचार ज़रूरु कंदा। त असांजो ॾाॾो जेको हो न, उन वटि 300 घोड़ा हूंदा हुआ। असांजे ॾाॾे वटि 300 मेंहूं हूंदियूं। मसइलो इहो कोन्हे त तव्हां ख़ानदानी आहियो, कीअं बि आहियो, इन जे ॿुधाइण सां को बि ख़ानदानी नथो थी सघे। तव्हां छा आहियो इहो ॿुधायो, त तव्हांजो इख़लाक़ छा आहे, तव्हांजो रवैयो छा आहे, तव्हां छा पोखियो आहे, तव्हांजा पोयां छा लुणंदा। दरअसल असुल हक़ीक़त सुञाणप इहा आहे। हिकिड़े शख़्स खे ॾाढी आदत हूंदी त माना उहो हर कचहरीअ में मोतीअ ते, फोतीअ ते, कंहिं सालगिरह ते इहा ई कचहरी कंदो त असांजो ख़ानदान जेको आहे न तमामु पुराणे दौर में वॾो हूंदो हो। असांजो तमामु घणियूं मेंहूं हूंदियूं, ॿकरियूं हूंदियूं, असांजा नौकर हूंदा। असांजे ॾाॾिंग जी वॾी ॻाल्हि हुई। पोइ उहो शख़्स हाणे साबित कीअं करे त असांजो ॾाॾो केरु हो। हुनजो ॾाॾो त गॾु गॾु हलाईंदो हुयो, पर हाणे माण्हुनि खे जो ॿुधाईंदो हो त माना मुंहिंजो ॾाॾो बादशाह हुयो, मुंहिंजो ॾाॾे खे एतिरियूं मेंहूं हुयूं, त हाणे इहो साबित न पियो करे सघे। ॾाढो परेशान थी वियो। उहो वियो शहर ॾे। शहर वियो, हिकिड़े पेंटर वटि ॾिठईं त हिकिड़े कुराड़े शख़्स जी तस्वीर ठही पई आहे, जंहिंजे पोयां तलवारूं लटकनि थियूं पियूं। उन लठ जेका आहे त उहो हथ में अथसि, पटको ॿधल अथसि, कुझु हीरनि जा हार बि हुनखे पातल। हीउ शख़्स सम्झी वियो त मुंहिंजी जेका ड्राड़ आहे न, मां जेको पंहिंजे ॾाॾिंग खे पढ़ायां थो त उहो मुंहिंजो हीउ पूरो करे सघे थो, हीअ तस्वीर। आख़िर वियो पेंटर वटि, हुन खां पुछा कई त हीअ पेंट घणे आहे। हुन ॿुधायो त शायदि 1000 रुपयो, पुराणे दौर जो किसो आहे। हिन खीसे में हथ हुयो, हिन वटि एतिरा पैसा हुजनि कोन। ॾाढो परेशान थियो, हुनखे ॾाढा इलाज मिंथ कयईं। बहरहाल हिन वटि हुया टोटल 900 रुपया। 900 में हुन तस्वीर न ॾिनी। बहरहाल हीउ मोटी आयो, हिन जे ज़हन में इहा ॻाल्हि हुई त इहा तस्वीर मां वठां ऐं पंहिंजे ओताक ते हणां। जेको ईंदो वेंदो त चवंदो त मुंहिंजो ॾाॾो हे हुयो, ऐं पोइ मुंहिंजी ड्राड़ बि ठहंदी। माना पाण खे मां ख़ानदानी ज़ाहिर कयां। पंहिंजो किरदारु हुयुसि कोन, वीचारो ॾाॾिंग ते पढ़ाए माना परेशान थी वियो। बहरहाल हीउ ख़ाली मोटी आयो। हाणे इन 100 जे चकर में त हाणे 100 ठाहियां त वरी शहर वञा। उहो वियो ॿिए दफ़े शहर, ॾिठईं त उहा तस्वीर उते कोन्हे। पुछा कई हुन खां, हीअ तस्वीर हिते पई? चए बाबा मां कल्ह खपाए छॾी। बाबा कंहिंखे खपाए ॾिनई? चयो हाणे शहर जो माण्हू हुयो, अलाए केरु हो, उहो मूंखां वठी वियो। 2-3 महीना गुज़रिया, हिन जे ज़हन मां बि उहा ॻाल्हि हली वई। हाणे बसि ख़ाली ड्राड़ूं हुयूं, हाणे हिन वटि को सबूत हुयो कोन, या माण्हुनि खे हुननि ते ॿुधाए त हीउ मुंहिंजो ॾाॾो हुयो, असां वटि एतिरियूं मेंहूं हुयूं, असां वटि एतिरा घोड़ा हुआ, ॾाॾे जी वॾी ज़मीन हुई, सुबुह जो निकिरंदो घोड़े ते त शाम जे सिज लथे ताईं असांजी ज़मीन न खुटंदी हुई। खीर त एॾो हूंदो हो जो सॼो ॻोठ असांजे मेंहुनि जो खीर फ्रीअ में खणी वेंदो हो। हाणे अमरा ॾाढो परेशान हुयो। इतफ़ाक़ इहो हो जो इलाइक़े में ख़ैरात जो सॾु हिनखे मिलियो। हीउ वियो सिधो हुन ख़ैरात जे सॾ ते। ख़ैरात जे सॾ ते वियो त उते ओताक ते ॾिठईं त उहा साॻी तस्वीर लॻी पई आहे। हे ॾाढो परेशान थी वियो, भेण हिन तस्वीर ख़रीद कई छा? पुछा कई मालिक खां त हे तस्वीर? चए पोइ मुंहिंजे ॾाॾे जी आहे। तुंहिंजे ॾाॾे जी आहे? चए हा। चई यार मुंहिंजो 100 खुटल हो न त इहो मुंहिंजो ॾाॾो हुजे हा। ॾाढो माना मां वसु कयो त मुंहिंजो 100 पूरो थिए। हो बि खिलियो, हुन चयो मां बि 1000 में वरितो। चई तस्वीर कंहिंजी आहे? चई अलाए कंहिंजी आहे, मूंखे बि ड्राड़ जी आदत हुई, मां हुनखे ॿुधाईंदो हुउमि त मुंहिंजे ॾाॾे जी, छो जो पुराणे दौर में ॾाॾनि जी तस्वीर हूंदी कोन हुई, फोटूअ जो दौरु कोन हो। सौदा चवण जो मक़सदु इहो आहे त हरू भरू हथ जा पंहिंजा ॾाॾा बि न ठाहिजनि, परॾाॾा बि न ठाहिजनि, ऐं जेको माण्हू असुलु आहे बयानु उहो करे। मुंहिंजो ॾाॾो छा हुयो मूंखे इन शइ मां ॿुधाइण जी का ज़रूरत कोन्हे। मुंहिंजे इलाइक़े वारनि खे सभिनी खे ख़बर आहे। उन्हनि वटि अगरि ज़मीनूं हुयूं त कंहिंखां लिकियलु ॻाल्हि कोन हूंदी। अगरि उन्हनि वटि घोड़ा हुया त कंहिं वटि लिकियलु ॻाल्हि न हूंदी। अगरि उन्हनि वटि मेंहूं हुयूं, सॼे ॻोठ खे मुफ़्त में खीर ॾींदा हुआ, त बि इहा ॻाल्हि कंहिंखां लिकियलु कोन हूंदी। उहे नेकियूं, उहे ॻाल्हियूं ॻोठ वारा कनि, पाड़े वारा कनि। असांखे कहिड़ो हक़ आहे जो असां चऊं त असांजो ॾाॾो हीअं हुयो? न कंहिंजी फोती ॾिसूं, न कंहिंजी शादी ॾिसूं, न गमी ॾिसूं, न सालगिरह ॾिसूं। असांखे पंहिंजे ॾाॾे जी ॻाल्हि यादि आहे त असांजे ॾाॾे खे हेतिरा नौकर हुया, असांखे वॾियूं मेंहूं हुयूं, असांजे ॾाॾे जे दर ते रोज़ु 50 फ़क़ीर ईंदा हुया, उहो उन्हनि खे मानी ॾींदो हुयो, उन्हनि खे ख़र्चु ॾींदो हुयो। माना हथ जा कूड़ ठाहे हरू भरू पंहिंजो रुतबो ईअं मथे नाहे कबो। इहो नकुली रुतबो आहे। तव्हांजो इख़लाक़, तव्हांजो किरदारु जेको आहे न, उहो तव्हांजी सुञाणप हूंदो, ऐं तव्हांजो भलो किरदारु हूंदो त चवंदा त कंहिं ख़ानदानीअ जो औलाद आहे, कंहिं ख़ानदान जो पुटु आहे, जेको माना हिन जो किरदारु भलो आहे। पर उनजो किरदारु कोन्हे त माण्हू हुनखे इज़त बि न कंदा, हर को उन्हनि खे सुञाणे थो त बाबा तुंहिंजो ॾाढो भलो हुयो, पर तूं बदकिरदारु पैदा थिए।
सो तव्हांजो ॾाॾो कीअं बि हुयो, परॾाॾो कीअं बि हुयो, तव्हांजो अबो कीअं बि हुयो, अगरि जे उन्हनि मोहलनि खे बहितर करिणो आहे त तव्हांखे पंहिंजो किरदारु बहितर करिणो पवंदो ऐं किरदारु सां ई उन्हनि जी सुञाणप थींदी। हर माण्हू चवंदो त हिन जी ॻाल्हि ॿुधी वञे, छो जो किरदार वारे माण्हूअ जो हर को ॻाल्हि ॿुधंदो आहे। बाक़ी अगरि सॼो ॾींहुं असां वेठा आहियूं चवंदा मुंहिंजो ॾाॾे खे 4000 घोड़ा हुया, उहे सुबुह जो निकिरंदो हुयो घुमण त माना ॿनी न खुटंदी। माना हथ जा कूड़ इहे हाणे ख़तमु थी चुका आहिनि। सोशल मीडिया आहे, इन कूड़ ते हाणे कोई बि एतबार कोन कंदो। हाणे हर माण्हू सियाणो थी चुको आहे ऐं हाणे हर को सुञाणे थो किरदार वारे खे। मां नओं मौज़ू खणी वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान, सदाईं गॾु।